कॾहिं फिर कराड़ जे कप ते पंहिंजे मुर्शिद जे सनम खाने में दात जी उपसरा नुस्खे पई। जो तरफ थड़थड़ो करपावा, जो तरफ ज़िलज़िले जी आमदा, जो भिट धणी जे कदमनि हेठां ज़मीन सिंध जी हिसके पई ऐं असीं सभु मज़ारनि ते मुर्गी चढ़ायूं रेशमी चोलियूं वेठा, अञा पाण खे ॻोल्हियूं वेठा, अञा पाण खे ॻोल्हियूं वेठा। सभ खां पहिरीं तव्हां सभु दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी जो तव्हां अॼु टाइम कढी असांखे ॿुधण आया ऐं ख़ासि तौर ते राॼपर पठाण जी ऐं सभिनी दोस्तनि जी पीर साहिब जी अख्तर जी सरबत जी समूरनि दोस्तनि जी जिन अॼु सईद साहिब जी सभिनी दोस्तनि जी जो तव्हां टाइम कढियो रिसोर्सिस पंहिंजा ख़र्च कया ऐं असांखे ॿुधण आया। साना जूं इलेक्शन हर ॿिए साल थींदियूं आहिनि ऐं इलेक्शन ईंदियूं वेंदियूं पर जेके हिक ॿिए सां जेके तालुकात आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में बहितर हुजणु खपनि। ही घर जो डेमोक्रेटिक प्रोसेस आहे उनखे ईअं ई हलणु खपे अफ़ाम तफ़हीम सां प्यार मुहबत सां। ऐं आउं सम्झंदो आहियां त आउं कंहिंजे ख़िलाफ़ु इलेक्शन कोन थो विढ़ा। I'm standing for my own ideas. असीं ही जेको असां दावो ॾिनो हुनखे पंहिंजो टीम प्रोग्रेसिव त असीं सिंध जी ऐं साना जी प्रोग्रेसिव में यकीन रखूं था एंड वी आर नॉट कंटेस्टिंग अगेंस्ट एग्ज़िस्टिंग बॉडी या जेके असांजे साम्हूं जेके उम्मीदवार बीठा आहिनि वी स्टैंड फॉर आवर ओन आइडियाज़ एंड थॉट्स जेके असां वटि आहिनि जिन ते असां आफ्टर सीरीज़ ऑफ कन्वर्सेशन्स जेके असां फॉर्मुलेट कया आहिनि। तव्हां वटि असांजो पंफलेट बि आहे, असां ॾाढी लिस्ट बि असां ईमेल कयूं आहिनि ऐं जेके असां इवेंट्स कया उनमें बि जेको आहे असां उहो शेयर कयो तव्हां सभिनि सां। माज़ी में ईअं थींदो आयो आहे, तव्हां ॾिठो आहे त जेके बि उम्मीदवार वेंदा आहिनि उहे फ़ोनूं थींदियूं आहिनि हितां हुतां सिंध मां अलाए किथां किथां फ़ोनूं कराए वोट वठंदा आहिनि माण्हुनि खां। which is okay, that's what they chose, पर असां फ़ैसिलो कयो त सना जो मुस्तक़बिल जेको आहे उहो डिपेंड थो करे त असांजी केतिरी इंगेजमेंट आहे पंहिंजे मेंबर्स सां। हीउ जेको डिसकनेक्ट आहे सना जे इलेक्टेड ऑफिस बैरियर्स जो विद द मेंबर्स उनखे ब्रिज करण जी ज़रूरत आहे। सो डॉक्टर मक़बूल ऐं असां सभिनी दोस्तनि जो गॾु फ़ैसिलो हुयो त असां जिथे बि सिंधी कम्यूनिटी जो वॾो चंक रहे थो उते असां इन पर्सन वेंदासीं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि सां पंहिंजा आइडियाज़ शेयर कंदासीं ऐं उन्हनि सां सुवाल जवाब कंदासीं। छो त जेसीं ताईं असां पंहिंजे मेंबर्स जो स्टेट डेवलप न कंदासीं साना में, आई डोंट थिंक साना प्रोग्रेस करे सघे थी। साना ईअं ई हूंदी, सालनि खां दफ़ो कन्वर्शन थींदो, 2, 3, 4 सिंध में ॿोड़ ईंदी, तूफ़ान ईंदो, उहो जीअं माण्हू ॻोठ में को गज़ियो थिए, को सभु अची गॾु थी वेंदा आहिनि, को ख़त थिए गॾु थी वेंदा आहिनि। प्लान न हूंदो आहे, स्ट्रेटेजी न हूंदी आहे, एजेंडा न हूंदी आहे, हिकिड़ो टारगेट हुजे लॉन्ग टर्म त करणो छा आहे। That is lacking in Sana, in my opinion, the way I have observed Sana's functionality. And at times, उनमें तव्हांखे काफ़ी गैप्स नज़र अचनि था। सो उन्हनि खे आइडेंटिफाई करण जे लाइ ऐं हिकिड़ो प्लान चार्ट आउट करण जे लाइ असांखे फ़ैसिलो कयो त असीं ह्यूस्टन में ईंदासीं, असीं टोरंटो में वियासीं, असां DC में इवेंट कयो, असां कैनेडा जा दोस्त वेठा आहिनि उते उन्हनि इवेंट कयो। द आइडिया वॉज त असां पंहिंजा थॉट्स, पंहिंजा प्लान्स दोस्तनि सां शेयर करियूं ऐं लेट्स टेक इट फ्रॉम देयर। ऐं जेके बि असां इवेंट कया मतिलबु बशमूल जेको असांजो अॼोको इवेंट आहे, यकीन करियो आई एम नॉट आस्किंग यू टू वोट मी, आई एम आस्किंग यू वोट फॉर समबडी व्हिच यू थिंक इज बेटर फॉर सना, will be good for Sindh. And he will competition ahead. This competition should not be between Gulamuddin Morai and Maqbul Hale Prabhu. This competition should be for the ideas for Sana and Sindh. असां माण्हूअ खे उनजे आइडियाज़ ते जज करियूं, उनजे कम ते जज करियूं, उनजी एबिलिटी टू अंडरस्टैंड द डायनामिक्स ऑफ द कम्युनिटी उन ते जज करियूं। ऐं ॿियो हुन माज़ी में छा कयो आहे, हाउ मच ही इज़ ओरिएंटेड विद सना और द ब्रॉडर स्पेक्ट्रम जेके पंहिंजे सिंध जा इश्यूज़ आहिनि। छाकाणि त सिंध खे सना खे तव्हां जीअं वणेव तीअं डिफाइन कयो, ॿ शयूं नथा कढी सघो हुन मां। नंबर 1 असांजी सिंधी कम्युनिटी जेका नॉर्थ अमेरिका में रहे थी ऐं सिंध, इहे ॿ शयूं हुन मां तव्हां कढी सघो ई कोन था। जे
जे सिंध साना मां कढंदो उतां साना 1984 में 85 में छो ठाहियो, पोइ साना तव्हां 65 में ठाहियो आहे, साना तव्हां 70 में ठाहियो आहे, साना तव्हां 75 में ठाहियो आहे. Why 84? छो त सिंध ते भुट्टे साहब जी शहादत थी हुई. भुट्टो was killed by the military dictator. ऐं सिंध जे अंदरि जेका जमहूरियत जी तहरीक पे हली, सिंधी माण्हुनि जो उनमें भरपूर हिसो हुयो. ऐं जेके ओवरसीज़ सिंधी वेठा हुया, हिते जा बाशूर माण्हू, डॉक्टर फिरोज़ जहिड़ा माण्हू, डॉक्टर जावेद अगदारी साहब जहिड़ा माण्हू, शेख खालिद हाशमी जहिड़ा माण्हू, उहे समूरा असांजा जेके फाउंडिंग फादर्स आहिनि, उन्हनि रियलाइज़ कयो त असीं जेके ॿाहिरि वेठा आहियूं, वी नीड टू कनेक्ट विद सिंध. एंड आई थिंक साना इज़ आवर कनेक्शन विद सिंध. ऐं उहो जेतिरो इफेक्टिव हूंदो तीअं ई असांजो जेको कनेक्शन आहे सिंध सां उहो मुसर हूंदो. सो तजवीज़ूं काफ़ी आहिनि जेके तव्हां हिते ॿुधियूं, मां उहो रिपीट नथो करणु चाहियां. ॿ टे शयूं ज़रूरु चवणु चाहींदुसि. हिकिड़ो, जीअं तव्हां चंदर ॻाल्हि कई, हिन दौर में, हिन डिजिटल मीडिया जे दौर में हाणे मुज़ाहिरनि जो या एहतिजाज करण जो दौर न आहे, हीउ डिजिटल मीडिया जो दौर आहे. आई थिंक साना नीड्स अ वेरी इफेक्टिव डिजिटल प्लेटफॉर्म. So, असांजो आइडिया है that we will be launching our own Sana's YouTube channel. ऐं उन YouTube channel में असां उनखे नालो ॾींदासीं साना फोरम जो. So, under that initiative, we will be hosting forums on range of issues. जेके बि असांजा इश्यूज़ असांजी कम्युनिटी फेस थी करे, उहो हिते फेस करे या पंहिंजे सिंध में फेस करे थी, असां उन्हनि इश्यूज़ ते सेमिनार्स कंदासीं, डायलॉग्स कंदासीं. जेके असांजा हिते जेके एक्सपर्ट्स वेठा आहिनि मुख़्तलिफ़ फील्ड्स में, कोई डॉक्टर्स हुजनि, कोई तव्हांजा IT प्रोफेशनल हुजनि, या जेके इमर्जिंग जेके फील्ड्स आहिनि, जेके फ्यूचर जूं इकोनॉमी जूं, उन्हनि माण्हुनि खे असां जेको आहे सो इनवाइट कंदासीं ऐं उन्हनि जा सेशन कंदासीं. हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, डोनेशन तव्हां केतिरो बि ॾियो, $1 लख ॾियो, $2 लख ॾियो, $50 ॾियो, इट हैज़ अ सर्टन वे लिमिट टू हाउ फार इट कैन रीच इन सिंध. असांजी नॉर्थ अमेरिकन सिंधियुनि जो वॾे में वॾो जेको कैपिटल आहे उहो सोशल कैपिटल आहे. उहा तव्हांजी एक्सपर्टीज़ आहिनि, उहा तव्हांजी एजुकेशन आहे. उन्हनि खे कीअं लिंक कजे विद आवर पीपल, दैट इज़ वुड बी द बेस्ट वे टू हेल्प आवर पीपल बैक इन सिंध. असीं पंहिंजी यूनिवर्सिटीज़ सां कीअं कनेक्ट करे सघूं था पंहिंजे पाण खे. ऐं ॿियो जीअं ॻाल्हि निकिती त वी प्लान टू इस्टेब्लिश द काउंसिल्स ऑफ एक्सपर्टीज़. त जेके रेस्पेक्टिव फील्ड्स जा माण्हू आहिनि, उहे मेडिसिन जा हुजनि, उहे IT जा हुजनि, उहे बिज़नेस जा हुजनि, असां उन्हनि जूं काउंसिल्स ठाहींदासीं ऐं उन्हनि जा साम सेशन कंदासीं, जिन सां पंहिंजे असां हुनखे चैनल ते रखंदासीं, यूट्यूब चैनल ते. ऐं ॿियो, आई विल रिपीट अगेन बिकॉज़ इट्स वेरी इम्पोर्टेंट, सिंध रिहेबिलिटेशन फंड खपे असांखे. We need to play our role in rehabilitating our people who have been displaced by these floods. ऐं सुभाणे मूंखे ख़ुशी पई थिए त तव्हांजो फंडरेज़र आहे ऐं असां उन में शरीक थींदासीं, बिकॉज़ दिस वॉज one of the worst or perhaps the worst flood that Sindh saw. ऐं इहे जेके कुदरती आफ़तूं आहिनि ऐं प्लस जेका सिंध में इनकॉम्पिटेंस आहे पॉलिटिकल गवर्नमेंट जी, उन्हनि में असांखे न सिर्फ़ु उन इश्यूज़ खे हाईलाइट करणो पवंदो, हाणे असांखे पंहिंजी रोल प्ले करिणी. त हू आर यू, केरु आहीं? हाणे आहे वॉट आर यू, तूं छा आहीं? इहा असांखे फंडामेंटल शिफ्ट आणणी पवंदी पंहिंजे ज़हननि में, त असां माण्हुनि जी ज़ात क़बीलो उनखे छॾे करे उन्हनि जे कम खे ॾिसूं. आई थिंक दैट्स द फ्यूचर ऑफ साना ऐं असांखे उन ई ॾिसणु खपे. थैंक यू वेरी मच. साईं पाठोली साहब अचनि और इहो पंहिंजो साईं खे अची अजरक पाराइनि, टोपी पाराइनि. महिरबानी करे साईं पाठोली साहब अचनि, महिरबानी करे